भक्तमाल में कथा ईंदी आहे, महान संत थिया आहिनि संत मस्तराम, ऐं जहिड़ो नालो तहिड़ा गुण, मस्तु रहंदा। कोई कुछ रखी वञे त वाह वाह। हिकु बार हिकिड़ो कोई राजा आयो, ॾिठईं थधि में पियो आहे मस्तराम, त उन ॾाढो बढ़िया पंहिंजो उन ज़माने जो राजा जो जेको सुठो कंबल हुयो नओं, उहो उनखे पाए छॾियईं। केॾो महांगो। और जीअं कंबल पातईं त संत जी थोड़ी ध्यानु ॿाहिरि थियो, ॿाहिरि ॾिठईं राजा कंबल थो पाए, वॾी अवस्था जा, मुस्कुराए करे चवनि था वाह 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 राजा, वाह पुट, ईअं ई कंदो रहो। राजा खे आशीर्वाद ॾिनऊं। अञा 2-4 कलाक थिया, राति थी त हिकिड़ो चोर ॾिठईं, कमाल आहे, त वॾो ज़ोरदार कंबल पाए वेठो आहे महांगो। धीरे धीरे करे उन कंबल खीचईं ऐं खणी वञणु लॻो। संत जाॻिया, खिली करे चवणु लॻा वाह वाह पुट, तूं बि ईअं ई कंदो रहो। यानी हिकिड़ो सेवा कंदो रहे, दान कंदो रहे त उहो मथे चढ़ंदो, ऐं हिकिड़ो चोरी कंदो त उहो त अञा बर्बादु थींदो। चओ हरे राम। हिकु ॾींहुं हलंदे हलंदे उन्हनि खे हिकिड़ो सोन जो सिक्को मिलियो। सोन जो सिक्को आहे। ब्रह्मज्ञानी महात्मा, ब्रह्मज्ञानी जो अर्थ न आहे त को पागल हूंदा आहिनि, उन्हनि खे पतो न हूंदो आहे मिटी ऐं सोन में छा फ़र्क़ु हूंदो आहे, लेकिन उन जी क़दुरु जेकी हूंदी आहे मिटीअ खां वधीक न हूंदी आहे। उनखे पतो आहे कि संसार में हिन जो मुल्ह वधीक आहे, हे सोन आहे, उनखे पतो आहे इहा मिटी आहे, लेकिन भेद कुझु न कंदा आहिनि। हरे राम। त उन्हनि रखी छॾियो उहो सिक्को खणी करे। अरे बाबा पाण वटि छो रखियो अथव? चई जेको घुर्जमंद हूंदो उनखे ॾिबो, जंहिंखे ज़रूरत हूंदी उनखे ॾिबो। कुझु समय खां पोइ अचानक ॾिठूं राजा जी सवारी थी अचे। राजा काॾे वञे थो चढ़ाई करणु, त ॾाढी भीड़, घोड़ा हाथी सवारियूं थी हलनि, हज़ारनि जो लश्कर आहे। उनजे विच में वञी करे उहो मस्तराम महात्मा बीठो राजा जे सवारीअ खे रोके छॾियईं ऐं उहो सिक्को कढी करे राजा खे ॾियणु लॻो। राजा संतनि जो सम्मान करे चए थो बाबा इहो छा था ॾियो? इहो तव्हां कोई मूंखे तव्हां कोई शुभता मंगल सूचक सिक्को ॾिनो अथव सोन जो? हे त सोन जो सिक्को आहे, काॾों आयो तव्हां वटि? मां लधो राजा, पियो धरतीअ ते, मिलियो, कंहिंजो किरियो हूंदो। अच्छा त मूंखे था ॾियो शुभ शकुन जे लाइ? चई न न, मां सोचियो कोई ग़रीब भिखारी मिलंदो त उनखे ॾींदुमि। आस पास मंत्री सभु बीठा, राजा जो चहिरो लहियो। चई बाबा इहो छा था चओ, मज़ाक था कयो? मां राजा आहियां, राजा, भिखारी थोरी न आहियां। संत चयसि भिखारी केवल उहो थोरी थींदो आहे जेको कटोरो खणी घुमंदो आहे, उहो त ग़रीब आहे, उनखे मां भिखारी न चवंदो आहियां। त भिखारी त तो श्रद्धालु हो। चए थो बाबा इहो कीअं था ॻाल्हायो? सही थो ॻाल्हायां, तूं सम्झे कोन थो पियो। मां छाजो भिखारी आहियां? तूं भिखारी न आहे, तोखे खाइण जे लाइ रोटी कोन्हे? आहे। कपिड़ा कोन्हे पाइण जे लाइ? आहिनि। धन कोन्हे? काफ़ी धन आहे। पोइ बि त वञे थो ॿिए देश ते चढ़ाई करणु, घणनि जी हत्या कंदे, घणनि खे मारींदे, घणनि जा क़त्ल थींदा, घणा परिवार बर्बाद थींदा। तो जहिड़ो भिखारी न ॾिठो। वठि वठे बि पंहिंजे खजाने में जोड़े छॾिजां। चरणनि ते किरी पियो राजा, ज्ञान अची वियो। उहा सवारी वापसि कयईं, ॿिए देश ते न वियो युद्ध करण जे लाइ, वापसि हली वियो। इहा थींदी आहे संतनि जे संग जी महिमा। हज़ारे माण्हू मरण आहे, निश्चित मरण आहे, जीत कंहिंजी बि थिए, चाहे उन राजा जी थी वञे, लेकिन आहे त तृष्णा न। वापसि हली वियो। छो? 3 मिंटनि जो सत्संग मिली वियो उनखे, राजा खे, हा न भाई, 6 मिंट बि न, 3 मिंटनि जो सत्संग मिलियो, राजा वापसि हली वियो। त अहिड़ा जेके महात्मा आहिनि, ब्रह्म ज्ञानी संत आहिनि, आहा, उहे मरण खां पोइ मुक्त न थींदा आहिनि। उन्हनि खे मुक्ति पोइ न मिलंदी आहे, उहे जीते जी मुक्त आहिनि।
सुख निधान भगवान में जीते जी समायल आहिनि।